नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति आमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मन युतिइल्लाह व रसूलहु फ़क़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फ़क़द ज़ल्ल व गवा। अम्मा बाद फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूर मुहदसातुहा व कुल्ल मुहदसतिन बिदा व कुल्ल बिदअतिन ज़लालह व कुल्ल ज़लालतिन फिन्नार। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हमज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनु उद्ख़ुलू फ़िस्सिल्मि काफ़्फ़ह वला तत्तबिउ ख़ुतुवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दोस्तों, असां जे दौर में मौजूद आहियूं, बिला शक बिना के शक शुबे जे ही फितनन जो दौर आहे। हर रोज नवा नवा फितना पैदा थी रहा आहिनि ऐं अल्लाह जा बाना हैरान ऐं परेशान आहिनि। बातिल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहे। अहिड़े दौर जे अंदरि वॾी ज़रूरत आहे त असां दीन जे बुनियाद यानी क़ुरान ऐं हदीस सां वाबिस्ता रहूं। जीअं अल्लाह जे प्यारे पैगम्बर फरमायो, तरक्तु फ़ीकुम अमरैन लन तज़िल्लू। तव्हां में ॿ शयूं, ॿ हुकम छॾे वञी रहियो आहियां, तव्हां हरगिज़ गुमराह न थींदा जेसि ताईं तव्हां उन्हनि खे मज़बूत झलींदा, तव्हां कॾहिं गुमराह न थींदा। किताबुल्लाह व सुन्नतु नबीही। पाण सुगरा फरमाईंदा, हिकु आहे अल्लाह जो किताब क़ुरान मजीद ऐं ॿी शइ आहे अल्लाह जे नबी जी सुन्नत। अल्लाह जे नबी 1400 साल में असांखे ॿुधायो त गुमराही खां बचण जो इहो ई तरीक़ो आहे। चाहे केर बि हुजे, कहिड़ी बि ॻाल्हि करे, तव्हां उनखे पेश करियो क़ुरान ऐं हदीस जे आॾो। क़ुरान ऐं हदीस ताईद कनि था, उहा ॻाल्हि दुरुस्त आहे। ऐं जेकॾहिं क़ुरान ऐं हदीस उनजी तरदीद कनि था, चवण वारो वॾे खां वॾो अल्लामा मुफ्ती छो न हुजे, उन ॻाल्हि जी का बि हैसियत न आहे। अॼोके दौर जे अंदरि बातिल मुख़्तलिफ़ तरीक़नि सां माण्हू खे गुमराह करे पियो।
सब खां वॾो हमलो इंसान जे अक़ीदे ते आहे। छो त जेकॾहिं अक़ीदो बिगड़ी वियो तव्हांजो को बि अमल क़बूल कोन पवंदो। अल्लाह जा नबी सभ खां पहिरियां ई सही अक़ीदो क़ौम जे साम्हूं पेश कंदा हुआ, चाहे उन में केतिरा बि साल लॻी वञनि। तव्हां ॾिसो नूह अलैहिस्सलाम 950 सालनि ताईं सिर्फ़ ऐं सिर्फ़ तौहीद बयान कंदो रहियो। तव्हां क़ुर पढ़ंदो, तव्हांखे नूह अलैहिस्सलाम जी तबलीग में सिवाय तौहीद जे ऐं रद्द शिरक जे ॿी का बि शइ तव्हांखे कोन मिलंदी। 950 साल। छो त जेको माण्हू तौहीद खे क़बूल नथो करे उनखे अॻियूं सबक कोन पढ़ाइबो। पहिरियों सबक आहे अल्लाह जी तौहीद। जेको तौहीद खे नथो क़बूल करे उनखे नमाज जी अहमियत ॿुधाइण जो को फ़ाइदो कोन्हे। तव्हां ॾिसो अल्लाह जे प्यारे पैगंबर सैयदना मुआज़ बिन जबल रज़ी अल्लाह अन्हु खे जॾहिं यमन मोकिलियो, पाण नसीहत कनि था त मुआज़ जे क़ौम वटि वञी पियो, उहा क़ौम अहले किताब आहे। फलयकुन अव्वल मा तदऊहुम इलैहि इबादतुल्लाह। जेका तोखे पहिरीं दावत पेश करणी आहे उहा दावत आहे त हिकु अल्लाह जी तौहीद खे क़बूल करियो। पहिरीं दावत हिकु अल्लाह जी इबादत करियो। अॻिते लफ़्ज़ फैज़ा अरफ़ुल्लाह, पोइ जॾहिं यमन वारा अल्लाह खे सुञाणनि, अल्लाह खे सुञाणी वठनि, फअख़बिरहुम बिअन्न अल्लाह फ़रज़ अलैहिम ख़म्स सलवातिन फी यौमिहिम व लैलतिहिम। अल्लाहु अकबर। पाण सुगरा फरमाइनि था, पोइ उन्हनि खे ॿुधाइजां त अल्लाह तव्हां ते ॾींहुं ऐं राति में 5 वक़्त नमाज़ फ़र्ज़ कई आहे। सभ खां पहिरीं तौहीद बारी ताला जी दावत पेश करणी आहे। ऐं जो बि माण्हू अल्लाह जी तौहीद खे छॾे ॿियनि मसाइल में उलझे थो, समझी वठो त उनजी दावत अंबिया किराम जी दावत खां थिड़ियल आहे। बाद में ॿियूं शयूं पेश करणियूं आहिनि। इस्लाम सिर्फ़ तौहीद ताईं महदूद न आहे। मुआमलात आहिनि, इबादात आहिनि, अखलाकियात आहे, मईशत आहे, मुआशरत आहे, सियासियात आहे। सभु शयूं बयान कबियूं तरतीब वार, पर सभ खां पहिरीं अल्लाह जी तौहीद। तव्हां ॾिसो हींअर असांजे मुल्क में मोटिवेशनल स्पीकर निकिता आहिनि। अदाई माण्हुनि खे मोटिवेट कनि था, तरगीब ॾियनि था। माण्हू वॾे तादाद में वञनि था, तक़रीरूं पसंदि कनि था, पर मुंहिंजो नुक़्तो यादि रखो, जो बि स्पीकर, जेको बि ख़तीब अल्लाह जी तौहीद बयान नथो करे, ॿिया मसाइल छेड़े थो, समझी वठो उनजो तरीक़ो अल्लाह जे पैगंबर जे तरीक़े खां थिड़ियल आहे ऐं माण्हुनि खे राज़ी करणु चाहे। असांजा तजुर्बात आहिनि। तव्हां को बि मौज़ू बयान करियो, ज़िना जो रद्द, शराब जो रद्द, व्याज जो रद्द, रिश्वत जो रद्द, अखलाकियात खे बयान करियो, हुकूकुल इबाद खे बयान करियो, को बि माण्हू नाराज़ न थींदो। पर जंहिं घड़ी तव्हां शिरक जो रद्द कयो ऐं बिदअत जो रद्द कयो, माण्हू तव्हांखे गारियूं ॾींदा। लेकिन दीन चाहे थो तौहीद खे बयान करणो आहे। वरना मूंखे ॿुधायो, हेतिरा पैगंबर आया, अल्लाह जे नबी फरमायो, हिकु पैगंबर मूंखे ॾेखारियो वियो, वलैस माउ अहदुन, उन सां गॾु हिकु उम्मती कोन हो। छा नऊज़ बिल्लाह अंबिया किराम खे दावत दीन जी हिकमत कोन हुई? अॼु हिकिड़ो जहिड़ो तहिड़ो मौलवी लखे माण्हू गॾु करे सघे थो। छा पैगंबर खे दावती हिकमत कोन थे आई?
पर छाए त पैगंबर अल्लाह की तौहीद के खोले बयान कयो कंहिं ॻाल्हि ते समझोतो न कयाई नतीजो छा निकतो उहा बदनसीब कौम उन अल्लाह की तौहीद के कबूल कोन कयो। तंहिंजे करे दोस्तो सब खां पहिरीं अक़ीदो आहे। उन खां पोइ इस्लाम असांखे सिर्फ अक़ीदे ताईं महदूद कोन रखियो आहे। हिन दौर जे अंदर तव्हां ॾिसो केतिरा फितना ॿिया पैदा थिया आहिनि। उन में हिकिड़ो वॾो फितनो हिन दौर जे अंदर जे मुसलमाननि खे वॾे पैमाने ते मुतासिर कयो आहे उहो फितनो आहे फहाशी जो, ज़िना जो, बेहयाई जो। मुसलमाननि मझां जिहाद जो जज़्बो ख़त्म करणु, उनखे अल्लाह जे दीन खां दूर करणु, उन जे अंदर वॾो किरदार आहे फहाशी जो ऐं बेहयाई जो। ऐं यहूद नसारा चाहिनि था त मुसलमान इन्हनि बुराइयुनि में गर्क थी वञनि। ऐं जॾहिं मुसलमान बुराइयुनि में गर्क थी वियो, फहाशी में गर्क थी वियो, रब्बुल आलमीन उन जी दिल मज़ां ताक़त बि ख़त्म करे छॾींदो, दुश्मन ते रोब ख़त्म थी वेंदो। अल्लाह जे नबी फरमायो, बल्कि सैयदना अब्दुल्लाह बिन उमर खां मौकूफन रिवायत आहे, इन्नल हया वल ईमान कोरेना जमीअन। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर चवे थो त हया ऐं ईमान ॿई गॾु आहिनि, ॿई पाण में जुड़ियल आहिनि। इज़ा रुफ़िअ अहदुहुमा रुफ़िअल आख़र। जेकॾहिं हिकु शइ खॼी वई त ॿी शइ बि खॼी वेंदी। ईमान खॼी वियो, हया वेंदी हली, हया वई हली, ईमान खॼी वेंदो वञो। हया ऐं ईमान ॿई लाज़िम ऐं मलज़ूम आहिनि। सैयदना अब्दुल्लाह बिन उमर जो इमाम बुखारी अल अदब अल मुफ़रद जे अंदर सही सनद सां इहो कौल आंदो आहे। ऐं अल्लाह जे नबी फरमायो, पाण फरमाईंदा अॻियनि पैगंबरनि जी बि इहा ॻाल्हि थी आहे, इज़ा लम तस्तही फस्नह मा शिअत। जेकॾहिं तोखे हया न आहे, जीअं वणे थी वञी कर। हया ख़त्म, हाणे सभई रस्ता तुंहिंजे लाइ खुलियल आहिनि, जीअं वणे वञी तूं कर। इस्लाम तो अज़ीम दीन आहे जे अंदाज़ो लगायो केतिरे क़दर असांखे हया जी तालीम ॾिनी आहे। उहे अल्फाज़ जेके प्राइवेट ज़िंदगी में असीं इस्तेमालु करियूं था, शादीशुदा ज़िंदगी जे अंदरि जेके अफ़ाल थियनि था, इस्लाम उन जे लाइ अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया जेके पर्दे वारा आहिनि। उनखे खोले बयान कोन कयो वियो। पाण सुगरा जी फरमाइनि था, को माण्हू शादीशुदा पंहिंजी घरवारी खे हम बिस्तरी जे लाइ सॾे थो, उते लफ़्ज़ कहिड़ा आहिनि, इज़ा दआ लिहाजते। जॾहिं घरवारी खे सॾे पंहिंजी हाजत लाइ, इते हाजत जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो, हम बिस्तरी जो बि न। दीन इस्लाम रफ़स जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, मुबाशरत जो लफ़्ज़ इस्तेमालु कयो। एतिरे क़दर इस्लाम पर्दे जो एतमाम कयो आहे, हया जो एतमाम कयो आहे, जो अहिड़ा लफ़्ज़ जेके इंसान पंहिंजी निजी ज़िंदगी जे अंदरि इस्तेमालु करे थो, या उहे अफ़ाल जी शादीशुदा जोड़ो करे थो, अल्लाह जे पैगंबर उन जे बारे में अहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कया जिन में हया जो पहलू आहे। सहाबा किराम चवनि था, असांजे लाइ अल्लाह जो नबी जी ज़ात नमूनो आहे न। पाण सगोरा नौजवान कुंवारी न्याणी खां ज़्यादा हया वारा हुआ। कुंवारी जेका न्याणी अल्लाह जो नबी उन खां ज़्यादा हया वारो। सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान अज़ीम साहबी आहे, मुस्नद अहमदी हदीस आहे सही सनद सां, जिंदगी भर कॾहिं गुसल खाने में गुसल दौरान हुन पंहिंजा पूरा कपड़ा कोन लाथा। अंदाज़ो लगायो, केरु ॾिसण वारो कोन्हे, लाए सघे थो, शरन जाइज़ आहे। पर सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान पूरी जिंदगी गुसल दौरान गुसल खाने में कॾहिं पंहिंजा पूरा कपड़ा कोन लाथा। वो अज़ीम सहाबी आहे। अल्लाह जे नबी फरमायो, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा के चवन था,
अबू बकर सिद्दीक जॾहिं आयो घर जे अंदरि मुलाक़ात लाइ, संदन सलवार संदन कपिड़ो थोरो मथे थियल आहे, टंगूं ज़ाहिर आहिनि, उन ई हालत में मुलाक़ात कनि था। सैयदना उमर बिन ख़त्ताब अचे थो, उन ई हाल में मुलाक़ात कनि था। पर जॾहिं सैयदना उस्मान बिन अफ़्फ़ान रज़ी अल्लाह अन्हु मुलाक़ात जे लाइ इजाज़त घुरी, पाण सोगरा फरमाइनि था उस्मान खे चो तरसे। सिधा थी वेठा, कपिड़ा पंहिंजा दुरुस्त कनि था। उन खां पोइ फरमाइनि था त हाणे सैयदना उस्मान खे इजाज़त ॾियो त घर में अचे। मुलाक़ात करे जॾहिं रवानो थियो, सैयदा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो, अल्लाह जा नबी, मुंहिंजो वालिद अबू बकर आयो, सैयदना उमर बिन ख़त्ताब आयो, तव्हां उन ई हाल में हुआ। पर जॾहिं सैयदना उस्मान आयो, तव्हां उनखे इंतज़ार करायो, पंहिंजा कपिड़ा दुरुस्त कया। छाजे करे? अल्लाह जे नबी फरमायो, अला अस्तही मिन रजुलिन तस्तही मिनुल मलाइकतु। छा उन माण्हू खां हया न करियां जंहिंखां अल्लाह जा मलाइक हया कनि था? ये असांजा असलाफ हुआ। ऐं अॼु असां कहिड़े मुक़ाम ते पहुता आहियूं मूंखे ॿुधायो। अॼु असांजे अंदरि सुभाणे 5 तारीख़ आहे, वॾे तादाद में अल्लाह रहम फरमाए न्याणियुनि खे ॿाहिरि कढियो वेंदो, रोडनि ते आंदो वेंदो, के नाच बि कंदियूं, झुमरियूं बि हणंदियूं, के पटका ॿधंदियूं, के टोपियूं पाईंदियूं। अस्तगफिरुल्लाह सुम अस्तगफिरुल्लाह। मूंखे ॿुधायो, छा ही क़ौम जी तरक़ी आहे? छा क़ौमूं इन तरीक़े सां तरक़ी कंदियूं आहिनि? दुनिया जी कहिड़ी क़ौम आहे जे इन तरीक़े सां तरक़ी कई आहे? मूंखे हिकिड़ो मिसाल ॾियो। जापान इन तरीक़े सां कई आहे, अमेरिका इन तरीक़े सां कई आहे, जर्मनी, फ्रांस, बरतानिया दुनियावी तरक़ी कई आहे। छा इन तरीक़े सां? अल्लाह जा बानो, इन बेहयाई त उन्हनि जे मुआशरे जो ॾेवारो कढी छॾियो अख़लाक़ी तौर ते। खानदानी सिस्टम ख़त्म थी चुको आहे यूरोप अमेरिका जे अंदरि। अञा बि अल्लाह जी महिरबानी आहे, पाण वटि चाचो बि आहे, मामू बि आहे, मासी बि आहे, पुफी बि आहे। ये रिश्ता क़ाइम आहिनि। अमेरिका जे अंदरि, यूरोप जे अंदरि ये रिश्ता ख़त्म थी चुका आहे। हो त मां सां मुलाक़ात कंदा आहिनि, मदर्स डे हे ॾींहं उहे मल्हाईंदा आहिनि जिन जे मज़हब जे अंदरि मां जी का अहमियत कोन्हे। हिकिड़ो ॾींहुं मल्हाए ख़ुशि थी वेंदा आहिनि त असां मां जी ख़िदमत कई। अल्लाह जा मानो, इस्लाम खे ज़रूरत न आहे जो इहे ॾिहाड़ा मल्हाए। इस्लाम अज़ीम दीन आहे जेको हमेशा 24 कलाक 12 महीना असांखे हुक्म ॾिए थो त पंहिंजे वालिदैन जी ख़िदमत कंदा रहो। पूरी ज़िंदगी हया जो दामन न छॾियो। इस्लाम असांखे इन शइ जी सबक़ ॾिनो आहे। इन्हनि शयुनि सां दुनिया जी कंहिं क़ौम तरक़ी कोन कई आहे। हीउ त एजेंडा आहे यहूद नसारा जी। जॾहिं मुसलमान जो अख़लाक़ी ॾेवारो निकिरी वियो, मूंखे ॿुधायो छा कंदो दुनिया जे अंदरि, दीन जे अंदरि? अल्लाह जा बानो, ही सभु साज़िशूं आहिनि। हर माण्हू खे घुर्जे पंहिंजे घर ते कंट्रोल करे। हर माण्हू ते लाज़िम आहे। तव्हां ॾिसो कोन पिया सूरत हाल छा आहे? केतिरियूं छोकिरियूं घरां निकिरी वञनि थियूं, कोर्ट मैरिजिस थियनि थियूं। इन जे करे जो जॾहिं असां दीन खां दूर थिया आहियूं, अहिड़े क़िस्म जा वाक़ियात उन्हनि जो तादाद वधी चुको आहे। दीन इस्लाम तो अज़ीम दीन। अल्लाह जे नबी फरमायो, जॾहिं तव्हांजो ॿार 10 सालनि जो थिए, फर्रिक़ू बैनहुम फिल मज़ाजिह, उन जा बिस्तरा अलॻि करे छॾियो। 10 सालनि जो ॿार थिए, गॾु सुम्हण न ॾियो। सही मुस्लिम हदीस आहे। छो त जॾहिं ॿार समझदार थींदो आहे, मनफ़ी ख़यालात पैदा थी सघनि था। अल्लाह जे नबी हुक्म ॾिनो, उन जा बिस्तरा अलॻि करे छॾियो। हत्ता के जेके बालिग़ आहिनि, अल्लाह जे नबी जो फरमान आहे, 2 मर्द हिकु चादर में गॾु न सुम्हनि। 2 मर्द हिकु चादर में गॾु न सुम्हनि। छा दीन इस्लाम जी अज़मत आहे? मूंखे ॿुधायो। इस्लाम बुराई खां तो रोकियो आहे, पर यादि रखो दीन इस्लाम वो अज़ीम दीन आहे जे बुराई जा दरवाज़ा बंदि कया आहिनि। जेके शरई इस्तिलाह में चइबो आहे सद्दु ज़राए, बुराई जा दरवाज़ा इस्लाम बंदि कया आहिनि। अल्लाह जे नबी जो छा फरमान आहे? मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर
फला यखलुवन बिइमरातिन लैस मा ज़ू महरमिन मिनहा फ़इन्न सालिसु मश्शैतान। मुस्नद अहमद सही सनद सां हदीस पाण सुगरा फरमाइन था जिन जो अल्लाह ते ईमान आए, क़यामत ॾींहं ते ईमान आए, उनखे घुर्जे कॾहिं बि गैर औरत सां अकेलो न थिए। छा अल्लाह जे नबी समझानी ॾे, जॾहिं बि अकेलो थींदो टियों शैतान विच में अची वेंदो। ऐं मुंहिंजो जुमिलो यादि रखो, आम माण्हू छा वॾो अल्लामा हुजे, फहामा हुजे, मुफ्ती हुजे, पंहिंजो पाण खे मुत्तकी परहेज़गार समझंदड़ हुजे, पर जेकॾहिं गैर औरत सां अकेलो थियो नतीजो ख़राब निकिरंदो, नतीजो कॾहिं सही कोन निकिरंदो। ये अल्लाह जे नबी जा प्यारा लफ़्ज़ आहिनि। अॼु असां पंहिंजे हथनि सां पंहिंजूं नियाणियूं पंहिंजूं औरतूं गैरनि जे हवाले करियूं था। नौजवान छोकिरी खे ट्यूशन ॾियारियूं था, गैर मर्द खां अकेलो कमरे में वेठो, अकेलो मर्द आहे, अकेली नौजवान छोकिरी आहे। हाणे बदी जे अंदरि वाक़ियो पेश आयो, नौजवान छोकिरी खे पढ़ाइण वारो हिकिड़ो मौलवी हो, मज़हबी माण्हू हो, छोकिरी खणी भॼी वई, फरार थी वई। यकीन कंदो मदरसे जो फारिग, अस्तग़फिरुल्लाह सुम्मा अस्तग़फिरुल्लाह। ये अल्लाह जे नबी जे फरमान जी सदाकत आहे। न समझो त ही मुत्तकी परहेज़गार ॾाढ़ी वारो आहे। अल्लाह जे नबी खां मथे मुत्तकी परहेज़गार कहिड़ा काइनात में। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो, को बि मर्द गैर औरत सां अकेलो न थिए। अकेलो थींदो शैतान विच में अची वेंदो, ऐं जॾहिं शैतान आयो नतीजो छा निकिरंदो सभु पाण सम्झो था। पाण सुगरा फरमाइनि था, शेख अलबानी सही जामियो सगीर जे हदीस आंदी आहे। ऐं छा हदीस सख़्त, अल्लाह रहम फरमाए। जेकॾहिं ईमान हुजे न माण्हू ॾकी वञे, थरकाणी बदन में अची वञे। लअन युतअन फी रास अहदिकुम बिमिखयतिन मिन हदीदिन खैरुल लहु मिन अन यमस इमरातन ला तहिल्लु लहु। पाण सुगरा फरमाइनि था कि माण्हू जे मथे में लोहे जो किल ठोकियो वञे, लोह जो किल ठोकियो वञे, इहो बहितर आहे इन ॻाल्हि खां जो उहा औरत जंहिंसां हुनजो निकाह न आहे उनखे हथ न आहे। गैर औरत जंहिंसां हुनजो निकाह न आहे, ग़लत नीयत सां हथ लाए थो, इन खां बहितर आहे उनजे मथे में लोह जो किल ठोकियो वञे। सही सिधी ॻाल्हि आहे, लोहे जो किल ठोकियो वेंदो माण्हू मरी वेंदो न, बचंदो त कोन, माना मौत अची वञेसि। बहितर आहे इन जे मुक़ाबले में जो कि गैर औरत खे हथ लाए ग़लत नीयत सां। सोचो केतिरे क़दर अल्लाह जे प्यारे पैगंबर ताकीद कयो आहे, केतिरे क़दर ताकीद आहे। पाण सुगरा फरमाइनि था त का बि औरत खुशबू लॻाए घर खां ॿाहिरि न निकिरे। ॾिसो न, खुशबू लॻाईंदी सही सिधी ॻाल्हि आहे, गैर मर्द महसूस कंदा। अल्लाह औरत जे अंदरि मर्द लाइ फितरी कशिश रखी आहे, इन जो इनकार त केर बि कोन थो करे न। इस्लाम उन ई कशिश खे निकाह जे दायरे में आणणु चाहे थो, निकाह खां ॿाहिरि न हुजे। जेकॾहिं खुशबू लॻाए, पाण सुगरा फरमाइनि था कि मजलिस खां लंघे थी ऐं गैर मर्द खुशबू महसूस कनि था, हिकु रिवायत लज़न फहिय ज़ानिया, उहा औरत ज़िनाकार, उहा औरत ज़िनाकार। जेको दीन चवे तो वला यज़रिबन बिअरजुलिहिन्न लियुलम मा युख़फीन मिन ज़ीनतिहिन्न। औरतन खे घुर्जे पंहिंजा पेर ज़मीन ते ज़ोर सां हणी न हलनि, किथे उन्हनि जी ज़ीनत ज़ाहिर न थी पवे। जेको दीन एतिरी सख़्ती करे थो उहो इजाज़त ॾींदो त औरतूं ॿाहिरि रोडनि ते डांस कनि, नाच कनि। जे दीन चयो आहे ज़ोर सां पेर हणी बि न हले औरत, हीअ अल्लाह जो कलाम आहे, हीअ का आखाणी कोन्हे। पैगंबर जी करवारिन खे चयो वियो, फला तख़्ज़ान बिलक़ौल फयतम अल्लज़ी फी क़ल्बिही मरज़। जॾहिं कंहिं मर्द सां ॻाल्हायो, अल्लाह हुक्म कयो नर्म ज़बान सां न, नर्म ज़बान सां न। ॾिसो अल्लाह जे कलाम जी अज़मत। अॼु बि मोबाइल खां पोइ जेके वाक़ियात पेश अचनि पिया, जेके गैर मर्द गैर औरत जो तालुक क़ाइम थिए थो, उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं औरत प्यार सां उनखे जवाब ॾींदी आहे।
अल्लाह ताला फरमाता जंहिंजे दिल में मर्ज आहे का तमा करे का तवामा लालच रखे नर्म ज़बान में न ॻाल्हायो। अॼु मोबाइल जे अंदरि जेका बुराई थिए पई उनजो बुनियाद आहे नर्म ज़बान सां मोहबत वारी ज़बान सां गैर मर्द खे जवाब ॾियणु। ऐं पोइ छा थो थिए गैर मर्द चाहे वॾे खां वॾो नेकोकार हुजे औरत साम्हूं रिस्पॉन्स ॾिनो उन खां पोइ बसि जान ई कोन छॾी काहे पवंदो। उन ई औरत जे नंबर के बार बार डायल कंदो। नतीजो छा निकिरंदो सही सिधी ॻाल्हि आहे सिवाय फहाशी जे बेहयाई जे ऐं गंदगी जे ॿियो छा थींदो। अल्लाह ताला क़ुरान फरमायो त नर्म ज़बान सां बि न ॻाल्हाए या दीन इस्लाम। ऐं जेकॾहिं को माण्हू ज़िना जहिड़ो फैल सरदर्द उन खां थी वञे थो ॾिसो केॾो ख़तरनाक गुनाह आहे। पाण सगुरा फरमाईंदा इज़ा ज़रर रजुल ख़रज मिनहुल ईमान जॾहिं इंसान ज़िना कंदो आहे त ईमान उन मां ॿाहिरि निकिरी वेंदो। ईमान उन जे अंदरि कोन रहंदो आहे ॿाहिरि हूंदो आहे। जेकॾहिं तौबा ताइब थींदो आहे त मोटी ईंदो आहे ऐं जेकॾहिं तौबा ताइब न थींदो आहे ईमान ॿाहिरि रहिजी वेंदो आहे। इहा अल्लाह जे नबी जो फरमान आहे। ऐं केतिरा माण्हू हिन दौर जे अंदरि छो त हाणे सिहत में तबाह थी चुकी आहे माण्हुनि जी। अॼु खां 50 साल अॻु में जेका सिहत हुई न उहा सिहत हींअर कोन्हे। तमामु सिहत ख़राब थी चुकी आहे। पाण डॉक्टर आहियां मूंखे ख़बर आहे केतिरा हार्ट अटैक थियनि था। हिकिड़ी औरत सां बुराई कई ऐं ओॾी महिल हार्ट अटैक थी वियसि। केतिरा वाक़िया पेश अचनि था माइट आउट कोन कंदा आहिनि डिस्क्लोज कोन कंदा आहिनि ऐं बुराई दौरान मरी वेंदा आहिनि। केॾांहुं वियो ईमान हुनजो मूंखे ॿुधायो। ईमान त ॿाहिरि रहिजी वियो न। तौबा जो मौक़ो हुनखे कोन मिलियो। के बदनसीब वरी छा कंदा आहिनि जॾहिं बुराई करण वेंदा आहिनि त उहे अहिड़ियूं दवाऊं इस्तेमालु कंदा आहिनि जेके हार्ट अटैक जो सबबु बणजनि थियूं। मूंखे ख़बर आहे डॉक्टर हुजण जे नाते तव्हांजी बीपी खे डाउन करे छॾींदो। तव्हांजो ब्लड प्रेशर किरी पवंदो केॾी महिल शूट करे वेंदो। केतिरा माण्हू इहे गोरियूं खाई मरंदा आहिनि। मौत वाक़ई थियनि था। राति जो चङो भलो सुतो आहे पुछड़ाई कई या गोरी हुन खाधी ऐं मौत उनखे अची वियो दिलि जो दौरो पइजी वियुसि। अल्लाह जो नबी चयो त ज़िना करे थो ईमान ॿाहिरि निकिरियो वञे। हा सची तौबा करे ईमान वठी ईंदो आहे। ऐं आउं चवंदो आहियां जेकॾहिं अल्लाह जो कसम दिलि में ईमान ज़िंदा आहे अल्लाह जे नबी जो हिकिड़ो फरमान तव्हांजे लाइ काफ़ी। हिकु फरमान गौर सां हर माण्हू ॿुधे ऐं पोइ प्यारे पैगंबर जेका सम्झाणी ॾिनी आहे ऐं यकीन सां चवां थो पंहिंजे हीअं सां हंडायो कंहिंजी ताक़त न आहे जो उन खां पोइ उहो बुराई जे लाइ अॻिते वधे बि सही। रब उनखे बचाईंदो। ज़मीर उनजो बेदार थी वेंदो। ज़मीर उनजो ज़िंदा थी वेंदो। मुस्नद अहमद हदीस हिकिड़ो नौजवान हली अल्लाह जे प्यारे पैगंबर वटि सही सनद सां या रसूलल्लाह मूंखे ज़िना जी इजाज़त ॾियो। के माण्हू अहिड़ा बि हूंदा आहिनि इहो सोचींदा न आहिनि छा पियो चवां ऐं कंहिंखे पियो चवां। अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर रहमतुल लिल आलमीन अल्लाह जे नबी खां इजाज़त घुरे पियो त मूंखे ज़िना जी इजाज़त ॾियो। अल्लाहु अकबर। सहाबा किराम रज़ी अल्लाह अन्हुम उथिया अॻिते उन माण्हू खे झलण जे लाइ। अल्लाह जे प्यारे पैगंबर जे साम्हूं एॾी ख़राब ॻाल्हि पियो करे पर कुर्बान वञे माण्हू अल्लाह जे प्यारे पैगंबर तां संदन अखलाक तां। इन्नका लअला खुलुकिन अज़ीम बेशक ऐं पैगंबर तो अखलाक जे अज़ीम दर्जे ते फाइज़ है। अज़ीम दर्जे ते। पाण सगुरा नौजवान खे वेझो कनि था छा सम्झाणी ॾियनि था। अल्लाह जे नबी 5 रिश्ता ॻणाया। पाण फरमाइनि था इहो अमल तूं पंहिंजी वालिदा लाइ पसंदि कंदे हुन ते अल्लाह जा रसूल कॾहिं बि न। इहो अमल पंहिंजी मासी खाला जे लाइ पसंदि कंदे अल्लाह जा रसूल कॾहिं बि न। इहो अमल पंहिंजी पुफी जे लाइ पसंदि कंदे अल्लाह जा रसूल कॾहिं बि न। इहो अमल पंहिंजी धीअ लाइ पसंदि कंदे भेण लाइ पसंदि कंदे अल्लाह जे नबी 5 रिश्ता ॻणाया। ऐं बाद में फरमाइनि था जॾहिं तूं बुराई करण वञी थो त उहा बि कंहिंजी माउ आहे कंहिंजी धीउ आहे कंहिंजी भेण आहे कंहिंजी पुफी आहे कंहिंजी मासी आहे। जेको अमल तोखे ॿियनि जे लाइ पसंदि कोन्हे
पाण ला तोखे पसंद कोने, ॿिए ला पसंद छो तो करी? जेको अमल तोखे पाण ला पसंद कोने, ॿिए मुसलमान भाउ जे ला कीअं तो पसंद करी? अल्लाह जे नबी दुआ घुरी, अल्लाहुम्मा अग़फिर ज़ंबहु व तहिर क़ल्बहु व हस्सिन फ़र्जहु। ऐ अल्लाह, हिन नौजवान जा गुनाह माफ़ फरमा, इन जी दिल खे पाक फरमा। या अल्लाह, इन जी शर्मगाह खे बेहयाई खां बचा। साहबा किराम चवनि था, असां अल्लाह जे नबी जी दुआ जो असर ॾिठो। वो नौजवान वरी के गैर औरत ॾांहुं अख खणी बि कोन निहारी। अल्लाह जे नबी समझाणी छा ॾिनी, केॾे प्यारे अंदाज़ सां। ऐं पाण सुगरा फरमाइनि था, अल्लाह जे नबी फरमायो त जेकॾहिं को माण्हू ज़िना जहिड़ो बिछड़ो फ़ैल सरज़द करे थो ऐं पाड़े जे अंदरि, के माण्हू अहिड़ा आहिनि बदनसीब जेके पाड़े जे अंदरि बुराई कंदे बि कोन डिॼंदा आहिनि। पाण सुगरा फरमाइनि था, 3 दफ़ा कसम खणनि था, वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु वल्लाहि ला युमिनु। अल्लाह जो कसम, वो माण्हू ईमानदार कोन्हे, बेईमान आहे। उहो माण्हू बेईमान आहे, उहो माण्हू बेईमान आहे। 3 दफ़ा कसम खणनि था। हालांकि अल्लाह जो नबी हिकु दफ़ो कसम खणे तॾहिं बि हक़, बल्कि बिना कसम जे बि पैगंबर जी ॻाल्हि हक़ आहे, बग़ैर कसम जे। पर पाण 3 दफ़ा कसम खणनि था, उहो माण्हू मोमिन न आहे, उहो माण्हू मोमिन न आहे जंहिंजे ईज़ाइण खां, ईज़ा खां पारे सरी महफ़ूज़ न आहे। पारे खे ईज़ाए तो मोमिन कोन्हे। हत्ता कि तव्हां ॾिसो, मुसलमान त छा, पर गैर मुस्लिम सां बि छा रवैयो रखंदा हुआ। उहे हदीसूं तव्हां कोन ॿुधियूं आहिनि। अल्लाह जे नबी जी मजलिस में हिकिड़ो यहूदी छोकिरो अचे पियो, कुझु ॾींहं कोन आयो। पाण पुछनि था, नज़र कोन पियो अचे, अल्लाह जा रसूल बीमार आहे। अल्लाह अकबर, पाण कुर्बान वञे अल्लाह जे नबी जी अखलाक तां, सीरत तां। इस्लाम जो हुक्म कोन ॾिनो आहे त हर गैर मुस्लिम खे मारियो, किथे बि हुक्म कोन्हे। बल्कि कुरान मजीद में फरमाई, जिन काफ़िरनि तव्हां सां दीन जे मामले में जंग नाहे कई, तव्हां खे पंहिंजे घरनि मज़ा नाहे कढियो, रब उन्हनि सां नेकी करण खां तव्हां खे कोन थो रोके। नेकी करे सघो था। सही बुखारी जी रिवायत आहे, हिकिड़ो जनाज़ो अची लंघे थो, पाण उथी बीह रहिया। साहब जो यहूदी जो जनाज़ो आहे। पाण फरमाईंदा, अलैसत नफ्सन, छा या जान कोन हुई? छा यहूदी इंसान कोन हो? हिया मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अल्लाह जो प्यारो पैगंबर। इस्लाम त गैर मुस्लिम जा हक़ में ॿुधाया आहिनि। ऐं पाण सुगरा फरमाइनि था, जी कलो को वाक़ियो पेश आयो आहे, असीं पुरज़ोर मज़म्मत करियूं था। इहो दीन इस्लाम कोन्हे। इहे माण्हू सदा जे लाइक़ आहिनि जिन हिकिड़े गैर मुस्लिम खे मारियो आहे, बाद में लाश खे साड़ियो आहे। पाण सुगरा फरमाइनि, मन क़तल मुआहदन लम यरह राहतल जन्नत। जंहिं माण्हू के मुआहद माना चइबो आहे जेको ज़िमी, या उहो जंहिंसां मुस्लमान जो मुआहिदो हुजे, नो वार पैक्ट हुजे, मुसलमान जे इलाइक़े में हुजे, अची रहे थो हुते, पाण सुगरा फरमाइनि था, उनखे क़तल कयाई, उहो जन्नती खुशबू महसूस न कंदो। सही बुखारी जी हदीस। गैर मुस्लिम खे जंहिंसां मुसलमान जो मुआहिदो आहे, उन्हनि खे क़तल करे थो, अल्लाह जो नबी चवे थो जन्नती खुशबू महसूस न कंदो। अल्लाह जा बालो, तव्हां उनखे मारियो बि आहे, बाद में लाश खे साड़ियो बि आहे। सैयदना अली रज़ी अल्लाह जे दौर में कुछ माण्हू पैदा थिया। सही बुखारी जी रिवायत आहे, उन्हनि चयो, अली तू खुदा आई। अल्लाह अकबर, मन कुर्बान वञे सैयदना अली जी गैरत आहे। छा अक़ीदो आहे? अॼु असीं मोहबती दावा करियूं था, उहो अक़ीदो आहे। सैयदना अली खे जिन माण्हुनि चयो त अली तू इलाह आई, असांजो रब आई। अल्लाह अकबर, सैयदना अली की वॾी खॾ जेका था खुटाई, हुक्म ॾिने सभिनी खे उछलायो हिननि जे अंदरि ऐं बाहि में साड़े मारे। सही बुखारी जी रिवायत आहे, उन्हनि सभिनी खे बाहि में उछलायो वियो, उहे सड़ी मरी विया, सभु सड़ी मरी विया। सैयदना अब्दुल्लाह बिन अब्बास खे जॾहिं ख़बर पई, जामे तिरमिज़ी जा लफ़्ज़ आहिनि, हली आयो, चवणु लॻो, अमीरुल मोमिनीन, तव्हांखे मालूम न अल्लाह जे नबी छा फरमायो? पाण सुगरा फरमाया, ला तुअज़्ज़िबू बिअज़ाबिल्लाह, बाहि जो अज़ाब अल्लाह जो अज़ाब आहे।
अल्लाह जहन्नम जे अंदर जहन्नमिन खे बाज अज़ाब ॾींदो, दुनिया में कंहिंखे बाह जो अज़ाब न ॾियो। सैयदना अली खे जॾहिं हदीस मालूम थी त जे सदक इब्न अब्बास, इब्न अब्बास तूं सच चयो, ॻाल्हि तुंहिंजी सची आहे, इहो आहे मोमिन इंसान। हदीस अल्लाह जे नबी जी मिली फौरन झुकी पिया, तकबर उन्हनि कोन कयो। पर ॿुधाइण चाहियां थो सैयदना अली केतिरो गैरतमंद अक़ीदे जे मुआमिले में, जिन चयो अली तूं ख़ुदा बणिजी चुको आहीं, उनखे बाहि में साड़े मौती सदा ॾिनई। अल्लाह जा बानो ऐं चवंदो आहियां सैयदना अली सां हक़ीक़ी मोहब्बत अहले हदीस की। पाण सुगरा फरमाए वाली तुंहिंजे मुआमिले में ॿ टोला तबाही जो शिकार थींदा। हिकु उहो टोलो जेको हद खां वधीक मोहब्बत कंदो, ॿियो उहो टोलो जेको तोसां बुग़्ज़ रखंदो। हद खां वधीक मोहब्बत करण वारा उहे आहिनि जिन सैयदना अली खे अब्द जे मक़ाम तां खणी महबूब जे मक़ाम ते पहुचाए छॾियो। सही सिधी ॻाल्हि, हद लंघे विया मोहब्बत में, इंसान जे दर्जे तां खणी इलाह जे दर्जे ते उन्हनि पहुचाए छॾियो। वञी यूट्यूब ते ॾिसो, तक़रीरूं मौजूद आहिनि। ॿियो टोलो नासबी ख़ारजी जिन सैयदना अली सां नऊज़ बिल्लाह बुग़्ज़ रखियो ऐं ग़ीबत कंदा रहिया, घटि वधि ॻाल्हाईंदा रहिया, उहो बि टोलो जहन्नम जे अंदरि वेंदो, हलाकत जो शिकार थींदो। त सैयदना अली रज़ी अल्लाह सां मोहब्बत उहा रखणी आहे जेका शरई दायरे में आहे। सैयदना अली रज़ी अल्लाह उन्हनि खे मौत जी सज़ा ॾिनी, उन्हनि माण्हुनि खे मौत जी सज़ा ॾिनी। पर जॾहिं हदीस पहुती त अल्लाह जे नबी फरमायो त अल्लाह जे अज़ाब सां कंहिंखे अज़ाब न ॾियो, फौरन रुजू करे वरिताई। इन में दलील आहे कंहिं बि इंसान खे बाहि में साड़े कोन्हे मारो। इहा ॻाल्हि ॿुधाईंदो वञा वादे तौरु, पंहिंजो ज़हन साफ़ करे छॾियो। दीन चवे थो त जॾहिं बि को माण्हू ॾोह करे सज़ा वक़्त जी हुकूमत ॾींदी, सज़ा ॾियण ज़िमेदारी आहे रियासत जी, कॾहिं बि कानून हथ में न आहे खणणो। ऐं तव्हां खां पुछणु चाहियां थो, जेकॾहिं हिते को चोरी करे छा तव्हांखे इख्तियार जो हथ कपे छॾियो? जेकॾहिं को शादीशुदा ज़िना करे छा तव्हांखे इख्तियार आहे जो हुनखे संसार कयो? जेकॾहिं हिते को क़त्ल करे थो छा तव्हांखे इख्तियार आहे त हुनखे क़िसास में क़त्ल करियो? जेकॾहिं को मुर्तद थिए थो छा तव्हांखे इख्तियार आहे जो हुनखे क़त्ल करियो? अल्लाह जा बानो यादि रखी छॾियो, जॾहिं बि को माण्हू ॾोह करे थो, सज़ा ॾियण उन रियासत जो ऐं वक़्त जी हुकूमत जी ड्यूटी आहे। जेकॾहिं वक़्त जी हुकूमत या अदालतूं सज़ा नथियूं ॾियनि, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, रब तव्हां खां कोन पुछा कंदो, तव्हां मुकलफ़ी कोन्हे। मके जे अंदरि पाण सुगरा 13 साल रहिया, उन 13 सालनि जे अंदरि
अर्ज़ पे कयमि त अल्लाह जो प्यारो पैगम्बर पाण 13 साल मके में रहा। 13 सालनि में छा अल्लाह जे प्यारे पैगम्बर कंहिंखे सदा ॾिनी? जो हुकूमत न हुई। मदीने में अचण खां पोइ इस्लामी रियासत क़ाइमु थी। जिन ॾोहो कया त हिनखे सदाऊं मिलियूं। त इस्लाम किथे बि असांखे इहो हुकम कोन ॾिनो आहे त फ़र्द वाहिद कानून खे हथ में खणे। ऐं यादि रखो, जेकॾहिं इहो सिलसिलो शुरू थी वियो, अल्लाह रहम फरमाए पोइ कंहिंजी जान महफ़ूज़ कोन रहंदी। सुभाणे को बि माण्हू तव्हां ते इल्ज़ाम हणी त बाबा ही गुस्ताखे रसूल आहे ऐं दाऊं न कयूं, माण्हू पइजी वेंदा, या तव्हांखे साड़े मारींदा या तव्हांखे पथर हणी मारींदा। केरु पुछा कोन कंदो त हिन छा चयो या न। दीन इस्लाम जेकॾहिं कंहिंखे सज़ा ॾिए थो त सभु शराइत पहिरीं पूरा थींदा आहिनि, मुक़दमो हलंदो आहे, शाहिद पेश थींदा आहिनि, सबूत पेश थींदा आहिनि, उन खां पोइ वञी कोर्ट या अदालत फ़ैसिलो कंदी आहे। मूंखे यादि आहे 1992 जे अंदरि जॾहिं हिकिड़े बदबख़्त अल्लाह ताला जे शान में गुस्ताखी कई। उन ज़माने में हिकिड़ी अख़बार हुई इबरत, अञा माना त शाया थींदी आहे, ऐं ॿी ख़ादमे वतन। शेख बदियुद्दीन शाह राश्ती रहमतुल्लाह अलैह, आउं बि शामिल हुअसि, शेख अब्दुल्ला नासिर रहमानी हफ़िज़ुल्लाह। असां हैदराबाद जी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई। पर शाह साहब जहिड़ो माण्हू, हेॾो गयूर माण्हू, छा उन फतवा जारी कई त हिन माण्हू खे मारियो वञे। असां हाई कोर्ट में केस दाख़िल कयो, हाई कोर्ट उन माण्हू खे बरी करे छॾियो। मूंखे शेख बदियुद्दीन शाह राशिदी रहमतुल्लाह अलैह जा लफ़्ज़ यादि आहिनि, अल्लाह जो मथां लखे रहमत हुजनि। मूंखे पाण चयाई इहो जज अल्लाह जी पकड़ खां बची कोन सघंदो, जिन ॾोहारी खे आज़ादु कयो। पर छा शाह साहब क़त्ल जी फतवा जारी कई? सोचण जी ॻाल्हि आहे। सज़ा ॾियण वक़्त जी हुकूमत जो कमु आहे, ऐं जेकॾहिं हुकूमत अदालत सज़ा नथी ॾे, मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, अल्लाह तव्हां खां पुछा कोन कंदो, या तव्हांजी ड्यूटी कोन्हे। जेको मुकल्लफ़ आहे उन खां पुछा थींदी। त असांजे हिन मुल्क जे अंदरि इहे जेके फितना पैदा थियनि पिया, इहे फितना दीन खां दूरी जे करे आहिनि, क़ुरान हदीस खां दूरी जे करे आहिनि। उन खां पोइ तव्हां ॾिसो त हिन दौर जे अंदरि दोस्तनि चयोसीं इन मौज़ू ते बि ॻाल्हाइजो। काफ़ी असांजा अहिड़ा दोस्त आहिनि, भाइर आहिनि, जेके क़ौम परस्ती में वरतल आहिनि। उहे सम्झनि था त क़ौम परस्ती आइन इस्लाम आहे। हिकु ॻाल्हि आउं वादे कंदो हलां, पंहिंजी क़ौम सां मोहबत हुजणु, पंहिंजे इलाइक़े सां मोहबत हुजणु इंसानी फितरत में आहे। इस्लाम इन खां कोन रोकियो आहे, इहा शइ फितरी आहे। आउं जंहिं इलाइक़े में रहां थो, इन इलाइक़े सां मुंहिंजी मोहबत आहे। जंहिं मुल्क में रहां थो, उन मुल्क सां मुंहिंजी मोहबत आहे, उन ॿोली सां मुंहिंजी मोहबत आहे, उनजी उहा सकाफ़त या जेका शइ क़ुरान हदीस जे ख़िलाफ़ न आहे, मूंखे उन सां मोहबत आहे। इन में को बि शक कोन्हे, इहा शइ फितरी आहे। पर जॾहिं इहा शइ हक़ ऐं बातिल जो मयार बणिजी वञे त पोइ वॾो फितनो आहे। मुंहिंजो जुमिलो यादि रखिजो, हक़ ऐं बातिल जो मयार बणिजी वञे। असां वटि जेके माण्हू आहिनि, तिन क़ौम परस्ती खे हक़ ऐं बातिल जो मयार सम्झो आहे। पंहिंजी क़ौम जो माण्हू केॾो बि ज़ालिम हुजे, उन जे नज़दीक पसंदीदा आहे। गैर जो केतिरो बि नेकोकार हुजे, उन जे नज़दीक नापसंदीदा। जीअं अंग्रेजी में चवंदा आहिनि, माय नेशन राइट और रॉन्ग, मुंहिंजी क़ौम चाहे ग़लति हुजे या सही हुजे, ग़लति आहे तॾहिं मुंहिंजी मदद उन सां थींदी। इस्लाम इहा ॻाल्हि किथे कोन सेखारी आहे। कॾहिं सोचियो अल्लाह जो प्यारो पैगम्बर जॾहिं मके मजा खेनि हिजरत ते मजबूर कयो, छा था चवनि? मक्का ख़िताब करे चवनि था, तूं अल्लाह जी धरती ते मूंखे सभ खां वधीक महबूब आहीं। मके सां ॻाल्हाइनि था, हितां कोन निकिरा, तुंहिंजे रहण वारनि मूंखे मजबूर कयो आहे। अल्लाह जो प्यारो पैगम्बर मके खे ख़िताब करे थो, मके सां मोहबत बाए। पर जॾहिं 8 हिजरी थी, अल्लाह अकबर, तॾहिं अल्लाह जे नबी उन साॻे शहर ते हमलो कयो। 10,000 जो लश्कर वठी, 10,000 जो लश्कर वठी प्यारे पैगम्बर साॻे शहर ते जंग बदर लॻी। अल्लाह अकबर। माण्हू चवनि था क़ौम परस्ती, आउं चवां थो जंग बदर तव्हांजे लाइ वॾो मिसाल आहे। इन हिकिड़ी जंग क़ौम परस्ती जी पार पटे छॾी आहे।
ख़बर आहे विढ़ण वारा केरु हुआ? विढ़ण वारा गैर कोन हुआ। आऊं तव्हांजे साम्हूं 6 माण्हू ॻणायां थो। मुसलमान जे लश्कर जो अॻवान केरा? अल्लाह जो आख़िरी ऐं प्यारो पैगंबर। साम्हूं मुक़ाबले में केरा जंग बदर में? चाचो अबू लहब। अबू लहब चाचो आहे। सैयदना अली रज़ी अल्लाह अन्हु मुसलमान जे लश्कर में आहे। साम्हूं केरा आहे? संदन भाउ अकील। सैयदना उमर बिन ख़त्ताब मुसलमान जे लश्कर में आहे। मामू आस बिन हिशाम साम्हूं बीठल आहे। सैयदना मुसअब बिन उमैर मुसलमान जे लश्कर में आहे। भाउ अबू अज़ीज़ काफ़िरनि जे लश्कर में आहे। सैयदना अबू हुज़ैफा मुसलमान जे लश्कर में आहे। पी उतबा काफ़िरनि जो वॾो सरदार साम्हूं बीठल आहे। अल्लाहु अकबर। बल्कि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जंग बदर में सैयदना अबू उबैदा बिन जर्राह रज़ी अल्लाह अन्हु पाण पंहिंजी तलवार सां पंहिंजे पीउ जो ख़ात्मो कयो, पंहिंजे पीउ खे मारियो। सैयदना अबू बकर मुसलमान जे लश्कर में, पुट अब्दुर्रहमान काफ़िरनि जे लश्कर में। बाद में जॾहिं मुसलमान थियो, हिकु दफ़े पीउ पुट कचहरी पिया कनि। अब्दुर्रहमान चयो, बाबा जंग बदर जे दौरान हिकु अहिड़ो वक़्तु बि आयो जॾहिं तूं मुंहिंजी तलवार जी ज़द में अची चुको है। पर पीउ समझी छॾे ॾिनो। सैयदना अबू बकर सिद्दीक़ चयो, वल्लाहि मां सदफ़्तु अन्क, आऊं तोखे कॾहिं कोन छॾिया। जेकॾहिं तोखे ॾिसां इन तलवार सां तुंहिंजो कमु तमामु करे छॾिया। अल्लाहु अकबर। हीअ अक़ीदे जी गैरत। इस्लाम तक़सीम कई आहे अक़ीदे जे बुनियाद ते। जेको मोमिन आहे असांजो भाउ आहे, चाहे दुनिया जे कहिड़े बि इलाइक़े में रहण वारो हुजे, कहिड़ी ॿोली ॻाल्हाइण वारो हुजे, कहिड़ो बि रंग हुजे, उहो असांजो भाउ आहे। ऐं जेकॾहिं काफ़िर आहे, मुशरिक आहे, भले असांजी साॻी ॿोली ॻाल्हाइण वारो हुजे, उन इलाइक़े जो रहवासी हुजे, असांजो भाउ न आहे। मूंखे ॿुधायो केरु आहे बिलाल? बिलाल केरु आहे? कारे रंग जो ग़ुलाम। सैयदना अल्लाह जे प्यारे पैगंबर जॾहिं मक्को फतह कयो, बिलाल को हुक्म ॾींदा बैतुल्लाह ते चढ़ी अज़ान दे। के कुरैशी खे न, कारे रंग जो ग़ुलाम महबूब अल्लाह जे नबी खे। ऐं ॾिसो अक़ीदे जी अहमियत, अमल जी अहमियत। पाण सुगरा फरमाइनि था, बिलाल हिकु दफ़े सॾे चवनि था, तूं कहिड़ो अमल करीं थो? जन्नत में तुंहिंजे पेरनि जो आवाज़ पाण खां अॻु में ॿुधमि। अल्लाह जो रसूल ॿियो त को अमल यादि कोन्हे। ॾींहं राति में जॾहिं वुज़ू कंदो आहियां, 2 रकातूं पढ़ंदो आहियां। ॾिसो जन्नत में कदमनि जो आवाज़ अल्लाह जो नबी ॿुधे पियो। कारे रंग जो ग़ुलाम। सलमान फारसी केरा? फारिस जो रहवासी। सोहेब रूमी केरा? रोम जो रहवासी। अल्लाह जे नबी जा प्यारा आहिनि। ऐं ॿिए तरफ़ अबू जहल क़ौम जो माण्हू, अबू लहब आहे, चाचो आहे, उतबा शैबा क़ौम जा माण्हू आहिनि। पर प्यारो पैगंबर हुन सां नफ़रत करे थो। दीन इस्लाम अक़ीदे जे बुनियाद ते माण्हुनि खे विरायो, क़ौम जे बुनियाद ते न। ॾिसो सैयदना नूह अलैहिस्सलाम 950 साल तबलीग कई न, आख़िर में अल्लाह खां हलाकती दुआ घुराई पंहिंजी क़ौम जे लाइ। रब्बे ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यार। ऐं रब्बन धरती ते काफ़िरनि जो को घर न छॾ। क़ौम जे लाइ दुआ घुराई, बददुआ। इब्राहिम अलैहिस्सलाम केरु? अल्लाह जो प्यारो पैगंबर। छा थो चवे? क़ुरान खोलियो, सूरह मुम्तहिना। क़द कानत लकुम उस्वतुन हसनतुन फी इब्राहिम वल्लज़ीन माअहु इज़ क़ालू लिक़ौमिहिम इन्ना बुराउ मिनकुम व मिम्मा ताबुदून मिन दूनिल्लाह कफ़रना बिकुम व बदा बैनना व बैनकुमुल अदावतु वल बग़ज़ा अबदन हत्ता तुमिनु बिल्लाहि वहदा। अल्लाह ताला फरमाए, तव्हां जे मुसलमानो सुहिणो नमूनो आहे। इब्राहिम अलैहिस्सलाम में उनजे साथियुनि में जॾहिं उन्हनि पंहिंजी क़ौम खे चयो, इज़ क़ालू लिक़ौमिहिम, गैरनि खे न, पंहिंजी क़ौम खे चयो, असीं तव्हां खां बेज़ार आहियूं। जिन जी अल्लाह खां सवाइ इबादत करियो था, उन्हनि खां बेज़ार आहियूं। अव्हां जे विच में, असांजे विच में दुश्मनी ऐं बुग़्ज़ पैदा थी चुको आहे, जेसि ताईं हिकु अल्लाह ते ईमान न आणी। पंहिंजी क़ौम खां बेज़ारी जो ऐलान, दुश्मनी जो ऐलान। या दीन इस्लाम। इस्लाम तक़सीम कई आहे अक़ीदे जे बुनियाद ते। जेकॾहिं ज़ालिम आहे, चाहे असांजी क़ौम जो छो न हुजे, उहो क़ाबिल मज़म्मत आहे ऐं मज़लूम आहे। चाहे गैर क़ौम जो छो न हुजे, उहो माण्हू हमदर्दी जे लाइक़ु आहे। तव्हां ॾिसो, उहो काफ़िर जेकॾहिं इस्लाम क़बूल करे त पोइ
फ़इन ताबू व अक़ामुस सलात व आतवुज़ ज़कात फ़इख़्वानुकुम फ़िद्दीन। अल्लाह ताला फरमाए थो जेकॾहिं तौबा कनि, शिरक कुफर खे छॾीन, नमाज कायम कनि, ज़कात अदा कनि, तव्हांजा दीनी भाइर। हिते दीनी भाइर पिया थियनि, हुते दुश्मन पिया थियनि। या इस्लाम, इस्लाम जे अंदर इन क़ौम परस्ती जी का बि जेका गुंजाइश कोन्हे, यादि रखी छॾियो। इहो वॾो फितनो आहे। सही बुखारी जी रिवायत आहे, पाण सगुरा सफ़र में हुजनि, हिकु जॻह ते ॿिनि सहाबा जो पाण में तकरार थी वियो। हिकिड़े खे ॿिए खे तंग कयो, परेशान कयो। उन सहाबी सॼो पंहिंजे मुहाजिर दोस्तनि खे, मुहाजिरो हेॾां अचो, ॿिए वरी चयो अंसारियो हेॾां अचो। हिकिड़े मुहाजिरीन खे सॼो, ॿिए अंसार खे सॼो। पाण सगुरा ॿाहिरि निकिता, अल्लाहु अकबर। पाण दऊहा फ़इन्नहा मुंतिनतुन, इन सॾे पुकार खे छॾियो, या बदबूदार पुकार आहे। मुंतिनतुन, बदबूदार पुकार आहे, इनखे छॾियो। टकराव थींदो। अल्लाह जे नबी शइ बर्दाश्त कोन कई त नाराज़गी जे बुनियाद ते हिकिड़ो पंहिंजी क़ौम खे सॾे, ॿियो पंहिंजी क़ौम खे सॾे। अल्लाह जा मानो दीन इस्लाम, इस्लाम हिकिड़ी मिलत, मुसलमान मिलत है, क़ौम कोन्हे, मिलत आहे। हर माण्हू अची सघे थो इन जे अंदर। क़ौम परस्ती तंग नज़री आहे न, ॿियो माण्हू त अची बि कोन थो सघे। जेको आहे पैदाइशी उहो ई रहंदो न, को नओं माण्हू त कोन थो अची सघे। लेकिन इस्लाम त मिलत आहे जंहिंमें दुनिया जो को बि इंसान कहिड़े बि इलाइक़े जो हुजे, कहिड़ी बि ॿोली ॻाल्हाइण वारो हुजे, उहो दाख़िल थी सघे थो। इस्लाम कोन थो रोके। अॼु असांजे मुल्क जे अंदर इन बुनियाद ते जेके फितना थींदा, से बि क़ाबिल मज़म्मत आहिनि। हा, पंहिंजी क़ौम जो जेकॾहिं को हक़ आहे उन जे लाइ उथणु जाइज़ आहे, पर इन बुनियाद ते न जो ॿिए खे टारगेट बनाइजे, नफ़रतुनि जूं दीवारूं खड़ियूं कजनि। इन बुनियाद ते न, हक़ आहे उथो, शरीयत मने कोन थी करे, पर इन बुनियाद ते न जो तव्हां ॿी क़ौम खे टारगेट करियो ऐं नफ़रतुनि जूं दीवारूं पैदा करियो। पंहिंजी क़ौम सां मोहबत रखणु, इलाइक़े सां मोहबत रखणु इंसानी फितरत में आहे, इन में को शक कोन्हे। लेकिन इहो हक़ ऐं बातिल जो मयार कोन्हे, यादि रखी छॾियो। हक़ ऐं बातिल जो मयार अव्हां जो अक़ीदो आहे, अव्हां जो अमल आहे। अक़ीदो क़ुरान सुन्नत मुताबिक़ आहे, अमल क़ुरान सुन्नत मुताबिक़ आहे, तव्हीं कामयाब आहियो। दुनिया जे कहिड़े बि इलाइक़े में रहंदड़ हुजो, कहिड़ी बि ॿोली हुजे, कहिड़ो बि रंग तव्हांजो। अल्लाह जो नबी मको फतेह करे थो। ॾिसो 8 हिजरी में पाण ख़बर अथव, पाण जॾहिं ॾाची ते वेठल आहिनि, मके में दाख़िल थियनि था, पोयां केरु वेठल आहे? पाण सगुरा दुनिया जे साम्हूं मिसाल क़ाइमु कनि था। ॾाची ते वेठल आहिनि, दुनिया जा बादशाह दाख़िल थींदा आहिनि मुल्कनि में, फातह जी हैसियत सां माण्हू मारिया वेंदा आहिनि, क़त्लेआम थींदो आहे, इज़तूं लुटियूं वेंदियूं आहिनि, जायदाद तबाह थींदी आहे। अल्लाह को, लेकिन अल्लाह जो प्यारो पैगंबर साहब चवनि था, जॾहिं मके में दाख़िल थिया, संदन कंध मुबारक झुके न, ॾाढ़ी मुबारक उठ जे पाखड़े खे लॻे पई, कंध झुके न, को तकबर कोन्हे, वॾाई कोन्हे। ऐं पोयां केरु वेठल आहे? सैयदना उसामा बिन ज़ैद रज़ी अल्लाह अन्हु, कारे रंग जो गुलाम ज़ैद बिन हारिसा जो पुटु, कारे रंग जो छोकिरो पोयां वेठल आहे। न सैयदना हुसैन वेठल आहे, न सैयदना हसन वेठल आहे, न को ॿियो वेठल आहे। अल्लाह जो नबी हिकिड़े गुलाम जे पुट खे पोयां विहारे थो, ऐं बिलाल खे चवनि था बैतुल्लाह ते चढ़ी अज़ान ॾे। अल्लाहु अकबर। छा इस्लाम जेको सो मन नमूनो क़ाइमु कयो दुनिया जे अॻियां। या अय्युहन्नास इन्ना ख़लक़नाकुम मिन ज़करिन व उन्सा, ज़करियूं व उन्सा। ऐं इंसानो, असां तव्हांखे हिकु मर्द मञा, हिकु औरत मञा पैदा कयो, हिकु मर्द हिकु औरत। अॻिते अल्लाह ताला फरमायो, अव्हां जो क़ौमूं कबीला सां बनाए छॾिया। छाजे लाइ? ले तारफ़ू, तव्हीं हिक ॿिए खे सुञाणो, तारुफ़ थी। इन अकरमकुम इंदल्लाहि अतक़ाकुम, तव्हां में सभ खां वधीक अल्लाह जे नज़दीक उहो मनात आहे इज़त वारो जेको सभ खां ज्यादा परहेज़गार, सभ खां ज्यादा परहेज़गार। अल्लाह जे नज़दीक इज़त वारो बि हो, चाहे कहिड़ी ॿोली ॻाल्हाईंदड़ हुजे, कहिड़े बि इलाइक़े जो हुजे, कहिड़ो बि नस्ल हुजे। इहा दीन इस्लाम। अल्लाह अकबर। मूंखे ॿुधायो, अॼु जेकॾहिं असीं पाकिस्तान में वेठा आहियूं, हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाईंदो हलां, यकीन ॼाणो, माण्हू चाहे केतिरी बि तनक़ीद कनि पाकिस्तान ते,
लेकिन एक ॻाल्हि अलॻि ऐलान कंदो हलां, अल्लाह जो कसम इन मुल्क जे अंदर इहो अल्लाह जो वॾो फज़लासी मौजूद आहे। मञूं था मुसलमाननि वॾियूं हिते कमज़ोरियूं ॾेखारियूं आहिनि, वॾियूं कमज़ोरियूं जे बुनियाद ते मुल्क हासिल कयो वियो त ला इलाहा इल्लल्लाह शरीयत निफ़ाज़ अॼु ताईं कोन थियो आहे। 74 साल थी चुका। रब सदा बि ॾिनी, अधु मुल्क असांजो वियो हलियो, पर वरी पाकिस्तान तव्हां जे लाइ हिकिड़ी नेमत आहे। उहे माण्हू वॾा बेवकूफ़ आहिनि जेके इन मुल्क जे ख़िलाफ़ आहिनि। शेख अब्दुल्ला नासिर साहिब हिकिड़ो जुमिलो चवंदो आहे, आउं दोहराईंदो हलां, हिकु हवाले सां पाकिस्तान जे अंदरि जेका तव्हांखे आज़ादी मिलियल आहे न, उहा सऊदी अरब में बि तव्हांखे कोन मिलियल हूंदी। हिते तव्हां अल्लाह जी तौहीद बयानु करियो, केरु तव्हांखे रोके थो? अल्लाह जे नबी जी सुन्नत बयानु करियो, केरु तव्हांखे रोके थो? केॾी तव्हांखे इन खां वधीक तव्हांखे घुर्जे छा? केॾी अल्लाह जी वॾी महिरबानी आहे। तौहीद बयानु करियो, प्यारे पैगंबर जी सुन्नत बयानु करियो, को तव्हांखे रोकण वारो कोन्हे। लेकिन सही सिधी ॻाल्हि आहे, जॾहिं को फितरूं पैदा कंदो त सदा खाईंदो। दुनिया जो को मुआशरो अहिड़ो मूंखे ॾेखारियो जंहिंमें को माण्हू मुल्क जे ख़िलाफ़ उथे ऐं हुकूमत छॾे ॾे। हिकिड़ो मुल्क मूंखे ॾेखारियो त डॉक्टर साहिब ही फलाणो मुल्क आहे, फलाणो मुल्क दुनिया में आहे जो उते जा रहवासी मुल्क जे ख़िलाफ़ आहिनि ऐं हुकूमत एक्शन नथी खणे। हिकिड़ो मिसाल मूंखे ॾेखारियो। हिंदुस्तान जी हालत ॾिसो पिया, छा आहे? छा हिंदुस्तान जी हालत आहे? मुसलमान ढगी दबा नथो करे सघे। आउं पाण हिंदुस्तान मां थी चुको आहियां, वॾे आवाज़ सां अज़ान नथा ॾेई सघो। लाउड स्पीकर ते एतिराज़ थियनि था, मामूली आवाज़ हुजे। मुसलमाननि खे उते मारियो वञे थो, क़त्ल कयो वञे थो। हिते तव्हीं त अल्लाह जा बानो, अल्लाह जा वॾा फज़ल एहसान। हा, बाज़ जाहिलनि जे करे अहिड़ा वाक़िया पेश अचनि था जेके कल पेश आयो आहे। बाज़ जाहिलनि जे करे को मज़हबी माण्हू यकीन सां चवां थो, को बि आलिम चाहे हुनजो तालुक कहिड़े बि मक्तब फ़िक्र सां हुजे, इन गंदे वाक़े जी हिमायत न कंदो। कहिड़े बि मक्तब फ़िक्र जो हुजे, छा उहो हिमायत कंदो त के इंसान खे मारियो वञे, साड़ियो वञे उन लाश खे? को मक्तब फ़िक्र जो हामी कोन्हे। त ही मुल्क अल्लाह ताला जे तरफ़ां असांजे लाइ वॾी हिकिड़ी माना नेमत आहे। अहिड़ो कमु न करियूं जो हिन मुल्क जूं असीं पाड़ू खोटियूं। कमज़ोरियूं आहिनि, मञा थो कमज़ोरियूं आहिनि, पर दुनिया जो कहिड़ो मुल्क आहे जंहिंमें कमज़ोरियूं न आहिनि? हा, हर कंहिंजो तरीक़ो अलॻि आहे, कमज़ोरियुनि जा क़िस्म अलॻि आहिनि, लेकिन हर जॻह ते कमज़ोरियूं आहिनि जीअं असांजे मुल्क जे अंदरि आहिनि। पर वरी बि अल्लाह जी महिरबानी आहे, अल्लाह असांखे मौक़ो ॾिनो आहे, असीं तौहीद सुन्नत बयानु करियूं पिया। इहो अल्लाह जो वॾो फज़ल आहे। ऐं दोस्तो, आख़िर जे अंदरि असांजा दोस्त थी चुका आहिनि, वधीक तव्हांजो टाइम कोन वठंदुसि। हिकिड़ी ॿी बुराई बि असांजे मुल्क में तमामु घणी आहे, अल्लाह ताला रहम फरमाए। बल्कि हिते आउं चवंदुसि, इहा बि ॻाल्हि चवंदो हलां त अल्लाह असांजी हुकूमतनि खे बि सही सम्झ था फरमाए। जेकॾहिं उहे क़दम खणनि थी, इहा बुराई अॼु बि ख़तमु थी सघे थी। उहा बुराई आहे शराब नोशी। शराब नोशी असांजे मुल्क में आम आहे। ऐं हिकिड़ी हदीस ॿुधाईंदो हलां, अल्लाह जे नबी कंहिं कंहिं ते लानत कई आहे, कहिड़नि कहिड़नि ते लानत कई आहे। हदीस शेख अलबानी सही जामियो सगीर जे अंदरि आंदी, पाण सुगरा फरमाइनि लान अल्लाहुल ख़मर, अल्लाह जी शराब ते लानत। माना ख़ुदि शराब मलून शइ आहे। व शारिबहा, पीअण वारो, व साक़िहा, प्यारण वारो, व बाइहा, जेको विकिणे थो, व मुब्ताहा, ख़रीद करण वारो, व आसिरहा, ठाहिण वारो, व मोतिसरहा, ठाराइण वारो, व हामिलहा, खणी पहुचाइण वारो, वल महमूलत इलैहि, जंहिं ताईं खणी पहुचायो वञे, ऐं आख़िरी व आकिल समनहा, मुल्ह खाइण वारे ते अल्लाह जी लानत आहे। जेको टैक्स खाए मुल्ह खाए। अफ़सोस सां चवणो पवे थो वरी बि इहा ॻाल्हि त अॼु असांजे मुल्क जे अंदरि शराब हले पियो, टैक्स वरितो वञे थो। ॾिसो न ज़ुल्म केतिरे क़दर आहे। दर्द दिल आहे असांजो, मुल्क जे ख़िलाफ़ न आहियूं, दर्द दिल आहे असांजो। अल्लाह जा मानो ही मुल्क इस्लाम जे नाले ते क़ाइमु थियो, पर हिते शराब ते टैक्स वरितो वञे थो। अल्लाह जो नबी चवे थो इन जो टैक्स ऐं मुल्ह खाइण वारो उन ते अल्लाह जी लानत आहे। पाण सुगरा फरमाइनि था, मन कान युमिनु बिल्लाहि वल यौमिल आखिर फला यक़उद अला माइदतिन तुदारु अलल ख़मर। जंहिंजो अल्लाह क़यामत ते ईमान आहे, अहिड़ी दावत में न वञे, अहिड़े दस्तरखान ते न वेह जिते शराब जो दौर हलंदड़। अॼु केतिरियूं शादियूं आहिनि, पाण खे ख़बर आहे शराब जो दौर हले पियो। यादि रखी छॾियो, शादी में न वञे। के नाराज़ थी वञे, वॾो रईस परवाह न आहे,
का परवाह कोने अहिड़ी दावत में न वञो जिते शराब जो दौर हलंदड़ हुजे। अल्लाह जो नबी फरमाए थो जेकॾहिं अल्लाह ऐं क़यामत ॾींहं ते ईमान आहे अहिड़ी दावत में बि न वञो। उन खां पोइ पाण सुगरा फरमाइनि था सहाबी खे ला तशरबुल ख़मर फ़इन्ना मिफ्ताहु कुल्लि शर्रिन। पाण फरमाईंदा शराब न वापराए, शराब न पी। शराब हर बुराई जो बुनियाद आहे, चाबी आहे। जी दरवाज़ो खोलबो आहे चाबी सां। शराब तो वापरायो माना बुराई जो दरवाज़ो खुली वियो जो। ऐं तव्हां ॾिसो अल्लाह जी कुदरत रब्बुल आलमीन जेके हराम करार ॾिनो आहे मेडिकल साइंस में उनजा नुक़सान ॿुधाया आहिनि। ऐं डॉक्टर आहियां मूंखे वधीक ॼाण आहे जेके माण्हू ज्यादा शराब वापराइनि था उनजो जहिड़ो धक सां ख़तम थो वञे। केतिरा अहिड़ा माण्हू आऊं सुञाणा थो जिन जे लिवर सिरोसिस थी वियो, जहिड़ो ख़तम थी वियो महज़ शराब वापराइण जे करे। अधरंग जा हमला, गुर्दा ख़तम, मैदो तबाह। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि इंसान जी सम्झे सेंस हलियो वञे। केॾी माना मलऊन शइ आहे। अल्लाह जे नबी लानत कई, अल्लाह ताला असांखे रोकियो या अय्युहल्लज़ीना आमनू इन्नमल ख़मरु वल मैसिरु वल अंसाबु वल अज़लामु रिजसुम मिन अमलि शैतान फज्तनिबूहु लअल्लकुम तुफ़्लिहून। ऐं ईमान वारो अल्लाह ताला फरमाए थो ही शराब, ही जुआ, आस्ताना, ढारा पलीत शैतानी कम आहिनि, इन्हनि खां बचो मन तव्हीं कामयाब थियो। पलीत शैतानी कम आहिनि शराब ऐं जुआ। अॼु असांजे मुआशरे में केतिरा मुस्लमान आहिनि जेके शराब वापराइनि था। ऐं पोइ छा थींदो आहे जॾहिं शराब इंसान पीअंदो आहे उन मां हया ख़तम थी वेंदी आहे। न पंहिंजी वालदा खे सुञाणंदो आहे, न पंहिंजे पीउ खे सुञाणंदो आहे, न पंहिंजी घरवारी खे सुञाणंदो आहे, न पंहिंजे औलाद खे सुञाणंदो आहे। अल्लाह जे प्यारे पैगंबर फरमायो त शराब उम्मुल ख़बाइस आहे, बीमार बुछड़ाई इन जी मां आहे। माना इन वजह बुरायूं पैदा थींदियूं वेंदियूं, ॿार ॼणींदी वेंदी। शराब नोशी अहिड़ी ख़तरनाक शइ आहे। त दोस्तो जी चंद ॻाल्हियूं जेके मूं तव्हांखे ॿुधायूं, असांजा ॿिया दोस्त पोयां वेठल आहिनि। ऐं चाहियां थो ज़्यादा टाइम तव्हांजो न वठां। अल्लाह ताला खां इहा ई दुआ घुरूं अल्लाह ताला जेसि ताईं दुनिया में असांखे ज़िंदा रखे रब्बुल आलमीन असांखे हर ज़ाहिर ऐं लिकल बुराई खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह असांखे शिरक खां, बिदत खां, शराब नोशी खां, व्याज खां, ज़िना खां, हर नाजायज़ ऐं हराम कम खां महफ़ूज़ रखे। अल्लाह ताला असांजे मुल्क पाकिस्तान जी हिफ़ाज़त फरमाए ऐं असांखे पंहिंजे मुल्क जो ख़ैरख़्वाह बनाए। जेके माण्हू हिन मुल्क जी बनात नुक़सान पहुचाइण चाहिनि था अल्लाह उनखे हिदायत ॾे ऐं अल्लाह ताला उनखे सही सम्झ अता फरमाए। जेके माण्हू दीन जे मामले में हद खां मथे जज़्बाती थी गैर शरई कमु कनि था अल्लाह ताला खां दुआ अल्लाह उन्हनि खे बि सही सम्झ अता फरमाए। अहिड़ो कमु न कनि जेको दीन इस्लाम जे ख़िलाफ़ु हुजे, मुल्क जे ख़िलाफ़ु हुजे। आख़िर में तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां हिन ॻोठ जा जेके असांजा मुअसिस दोस्त आहिनि। मोहतरम ग़ुलाम नबी साहब जोखियो ऐं मोहतरम अली शेर जोखियो, अल्लाह ताला जज़ा ख़ैर अता फरमाए। एॾे बहितरीन प्रोग्राम जो एतमाम कयो अथनि। रब्बुल आलमीन तव्हां सभिनी जो दोस्तनि जो अचण बि क़बूल फरमाए। अल्लाह ताला तव्हांजा असांजा गुनाह माफ़ फरमाए इन नेकी जे ज़रिए ऐं असांजो ख़ात्मो ईमान ते फरमाए। वाखिरु दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।